परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है। मुंहिंजा प्यारो पिछले ॾींहंनि में असां हिन ॻाल्हि खे ॾिसूं पिया कि आख़िरकार परमेश्वर उहो वणु लॻाई छो जंहिंजे फल खे खाई करे इंसान परमेश्वर खां परे थी वियो। इन जे अलावा असां हिन ॻाल्हि खे बि ॾिठोसीं कि जेॾीमहिल इंसान परमेश्वर सां गॾु वापसि वञी करे मिलंदो त बाइबल उन जे बारे में छा थी ॿुधाए पई कि छा उनखे वापसि पृथ्वीअ ते अची करे धरतीअ ते अची करे बार बार जनम वठणो पवंदो, छा उनखे वापसि इन तरीक़े सां ई गुलाटियूं खाइणियूं पवंदियूं या वापसि उन सां मिलण जे बारे में ॻाल्हियूं ॾिसणियूं पवंदियूं ॻोल्हणियूं पवंदियूं। मुंहिंजा प्यारो, असां हिन ॿिन्हिनि ॻाल्हियुनि खे पिछले ॾींहंनि में ॾिठो आहे। तव्हां चाहियो त परमेश्वर जो प्यार चैनल में वञी करे इन्हनि ॿिन्हिनि ॻाल्हियुनि खे ॾिसी सघंदा आहियो। असां हिन ॻाल्हि खे ॾिठो आहे कि बाइबल छा थी चए पई कि इंसान परमेश्वर खां अलॻि कीअं थियो। असां हिन ॻाल्हि खे पातो आहे कि बाइबल जेको चए थी पई कि पाप करण जी वजह सां परमेश्वर जेको चयईं कि न कजे उहो ई करण जी वजह सां इंसान परमेश्वर खां अलॻि थी वियो आहे। ऐं अगरि इंसान परमेश्वर सां मिलणु चाहे थो वापसि, उन सां गॾु रहणु चाहे थो वापसि, त ॾाढो ज़रूरी आहे कि इहा पाप नाले जी दीवार जेकी इंसान ऐं परमेश्वर जे विच में अची बीठी आहे उहा हटे, उन जो समाधान थिए। अगरि जो उन जो समाधान नथो थिए पियो, अगरि जो इहा पाप नाले जी दीवार नथी हटे पई, त इंसान परमेश्वर सां गॾु कॾहिं बि वञी करे कोन मिलंदो। त मुंहिंजा प्यारो, ॾाढो इहो ज़रूरी आहे कि इहा पाप नाले जी दीवार जेकी इंसान ऐं परमेश्वर जे विच में अची वई आहे उहा किरे। अगरि जो परमेश्वर सां इंसान मिलणु चाहे थो, इंसान परमेश्वर सां मिलणु चाहे थो, त मुंहिंजा प्यारो, हाणे असांजो जेको विषय आहे उहो इहो हुजणु घुरिजे कि इहा पाप नाले जी दीवार कीअं हटे, उन जो समाधान कीअं थिए, ताकि इंसान वञी करे परमेश्वर सां मिली सघे, उन सां गॾु हमेशह हमेशह जे लाइ गॾु वञी करे रही सघे। मुंहिंजा प्यारो, ईंदड़ समय में इन ॻाल्हि खे असां ॾिसंदासीं, पर उन खां पहिरियों मां तव्हांजे साम्हूं इन ॻाल्हि खे रखणु चाहींदुमि कि जेॾीमहिल इहे पाप नाले जी दीवार हटी वेंदी त उन जा छा छा फ़ाइदा आहिनि। मुंहिंजा प्यारो, तव्हांजे दिलि में इहो सुवालु ईंदो कि छो असां इन ॻाल्हि खे ॾिसूं कि इन जा छा छा फ़ाइदा आहिनि। मुंहिंजा प्यारो, असां सिंधी माण्हू आहियूं, कुझु बि जेसि ताईं फ़ाइदा न ॾिसूं तेसि ताईं ॻाल्हि खे कंदा कोन आहियूं, नुक़सान न ॾिसूं तेसि ताईं ॻाल्हि खे हटाईंदा कोन आहियूं। त मुंहिंजा प्यारो, जेॾीमहिल असां फ़ाइदा ॾिसंदासीं त असांखे इहा मदद मिलंदी। असां चवंदासीं कि न असांखे त इहा पाप नाले जी दीवार हटाइणु ॾाढी ज़रूरी आहे। त मुंहिंजा प्यारो, छोकी हुन जे अंदरि कुझु फ़ाइदा आहिनि ई अहिड़ा। मां बि जॾहिं इन ॻाल्हि खे पातो त मां चयो कि न, इन पाप नाले जो जेकी दीवार आहे इंसान ऐं परमेश्वर जे विच में, इहा हटणु ॾाढी ज़रूरी आहे, छोकी हिन जा फ़ाइदा ई ॾाढा आहिनि। त मुंहिंजा प्यारो, अॼु खां असां हिन ॻाल्हि खे ॾिसणु शुरू कंदासीं कि पाप नाले जी दीवार जेॾीमहिल हटी वेंदी त उन जा फ़ाइदा छा छा आहिनि। त उन जे अंदरि सभिनि खां पहिरियों फ़ाइदो जेको थियण वारो आहे उहो इहो आहे कि इंसान जेको आहे अनंत मौत मां बची वेंदो, ऐं गॾु गॾु उन ख़ुदा खे, उन परमेश्वर खे जेको उन सां बेतिहा प्यार थो करे पियो, उन सां गॾु रहण जो मौक़ो, उनखे साम्हूं ॾिसण जो सौभाग्य उनखे मिलंदो। मुंहिंजा प्यारो, असां हिन ॻाल्हि खे ॾिठो आहे कि जेॾीमहिल इंसान परमेश्वर जे ख़िलाफ़ वञी करे पाप कई त परमेश्वर खां उहो अलॻि थी वियो, ऐं उन जे कारण असांखे शरीर में मौत थी मिले पई। हा, इहा ॻाल्हि सही आहे कि इहा ॻाल्हि कंहिंखे बि ख़बर कोन्हे कि आख़िरकार इंसान मरे छो थो, ऐं इहा ॻाल्हि सिर्फ़ु इंसान खे ई न, इहा ॻाल्हि विज्ञान तक खे ख़बर कोन्हे, छोकी विज्ञान जेको आहे उहो इन ॻाल्हि खे चए थो पियो कि अगरि इंसान जे अंदरि कुझु समय खां पोइ जेके सेल आहिनि जेके उनखे ज़िंदो था रखनि पिया, उहे नवां था ठही वञनि पिया, त पोइ आख़िरकार इंसान मरे छो थो पियो। विज्ञान इन ॻाल्हि खे खणी करे ॾाढो परेशान आहे। भले ई विज्ञान इन ॻाल्हि खे खणी करे ॾाढो परेशान हुजे, उनखे ख़बर न हुजे, पर इहा ॻाल्हि जेकी आहे बाइबल असांखे स्पष्ट ॿुधाए थी ॾे पई कि इंसान छो थो मरे पियो, छोकी उन परमेश्वर जे ख़िलाफ़ पाप कयो आहे। इन जी वजह सां उहो उन जे अंदरि मौत समाई आहे। मुंहिंजा प्यारो, इहा ॻाल्हि उअं ई आहे जीअं त मञियो कि अगरि जे असां मछलीअ खे पाणीअ मां कढी छॾियूं त छा उहा ज़िंदी रहंदी? न। अगरि जे असां कंहिं वण खे ज़मीन मां कढी छॾियूं, धरतीअ मां उखाड़े छॾियूं, त छा उहो घणे समय ताईं ज़िंदो रहंदो? न। छो ईअं? छोकी मछलीअ जो जेको जीवन आहे, उनजो स्रोत जेको आहे उहो पाणी आहे। जेके वण टिण आहिनि, जेको पौधा आहिनि, उन्हनि जो जेको जीवन थो अचे पियो उहो ज़मीन मां थो अचे पियो। त मुंहिंजा प्यारो, जेॾीमहिल उनजे स्रोत खां, जितां उन्हनि जो जीवन अचे थो पियो, तव्हां कढी छॾियो वेंदो आहे, उन्हनि खां अलॻि कयो वेंदो आहे, त उन्हनि जो मौत निश्चिंत आहे। उअं ई मुंहिंजा प्यारो, परमेश्वर असांखे पंहिंजे स्वरूप में ठाही। उहो जेको आत्मा आहे उन असांजे अंदरि पंहिंजी आत्मा विधाई। जॾहिं असां परमेश्वर जे ख़िलाफ़ वियासीं, उन खां अलॻि थियासीं, त उन जीवन खां अलॻि थियासीं, उन स्रोत खां अलॻि थियासीं। इन जे करे मुंहिंजा प्यारो,
इन धरतीअ ते मौत आई ऐं असांजे शरीर में मौत थी अचे। बाइबल असांखे स्पष्ट थी ॿुधाए ॾिए पई ऐं असां हिन ॻाल्हि खे सम्झी सघंदा आहियूं कि कंहिंखे अगरि जे स्रोत खां परे करे छॾींदव, उनजे जीवन खां परे करे छॾींदव त छा बाक़ी बचंदो। त मुंहिंजा प्यारो, असांखे इन ॻाल्हि ते विश्वास करणु खपे कि बाइबल जेको आहे उहो स्पष्ट तरीक़े सां ॿुधाए थी पई कि इंसान जेको आहे छो मरे थो। हालांकि भले इहो कंहिंखे बि ख़बर कोन्हे, पर बाइबल जेको परमेश्वर जो वचन आहे उहो असांखे स्पष्ट ॿुधाए ॾिए थो। मुंहिंजा प्यारो, जेॾी महिल मां इहे ॻाल्हियूं करे रहियो आहियां त तव्हांजे दिलि में इहो ज़रूरु सुवालु ईंदो त पोइ भैया भला ॿार छो था मरनि पिया, उन्हनि छा गुनाह कयो, उन्हनि छा ॿार कयो। मुंहिंजा प्यारो, हिन ॻाल्हि खे बि मां तव्हांजे साम्हूं क्लियर थो कयां पियो। मुंहिंजा प्यारो, सुवालु आहे, अगरि जे असां चकूअ जो बिज पोखींदासीं त उन मां कहिड़ो असां फल पाईंदासीं। असां अगरि जे केले जो बिज था पोखियूं पिया त उन मां असां कहिड़ो फल पाईंदासीं। छा असां चकूअ जो बिज पोखींदासीं त केलो मिलंदो? छा असां केले जो बिज पोखींदासीं त असांखे चकू मिलंदो? न मुंहिंजा प्यारो, जेको असां बिज पोखींदासीं उहो ई असां फल पाईंदासीं। उहो ई मुंहिंजा प्यारो, अगरि जे पहिरियों इंसान जे परमेश्वर जे ख़िलाफ़ गुनाह कयो त उन मां जेके हाणे ॿार पैदा थियनि था उहे छा थींदा? उहे ऑटोमेटिकली उहे पंहिंजे पाण में गुनहगार पैदा थींदा। इन जे करे मुंहिंजा प्यारो कि ॿार जेके हालांकि हिन समय ते उहे निर्दोष आहिनि, है न, त बि उहे पाप में जनम वठण जे करे मरी था वञनि पिया। त मुंहिंजा प्यारो, मां सम्झां थो कि तव्हांखे इहा ॻाल्हि जेकी आहे उहो बिल्कुलु सही तरीक़े सां सम्झ में अचे थी पई। छो कि पहिरियों आदम ऐं हवा, मतिलबु पहिरियों ज़ाल मुड़ुसु जेके गुनहगार ठहिया, उन मां हाणे जेको कुझु निकिरे थो उहो गुनहगार आहे। इन जे करे उहो पापी आहे, इन जे करे उहो मरी थो वञे पियो। त मुंहिंजा प्यारो, इन ॻाल्हि खे असां सम्झो आहे कि जेॾी महिल इंसान गुनाह कई त उन जे अंदरि शरीर में मृत्यु आई, छो कि उन पंहिंजे स्रोत जे ख़िलाफ़ वञी करे कमु कयो, उन खां अलॻि थी वियो। पर अनंत मृत्यु छा आहे, जंहिंजे बारे में मां तव्हांखे ॿुधायो, अनंत मृत्यु मां बची वेंदो। अनंत मृत्यु जेको आहे, इन जो मतिलबु आहे कि बिना समाधान पाए, बिना इहे पाप नाले जी दीवार खे हटाए करे जेॾी महिल इंसान परमेश्वर जे साम्हूं बीहंदो त उहो हमेशह हमेशह जे लाइ परमेश्वर खां अलॻि थी वेंदो, वञी करे नर्क में किरंदो। ऐं इहा ई आहे अनंत मृत्यु। असां सम्झो आहे कि मृत्यु जो मतिलबु आहे कि अलॻि थी वञणु। जेॾी महिल इंसान समाधान नथो पाए पियो, पाप नाले जी दीवार हटे कोन थी पई, त उहो परमेश्वर सां कोन मिलंदो ऐं उनखे असां चई सघंदा आहियूं कि अनंत मृत्यु में हली वियो, हमेशह हमेशह जे लाइ अलॻि थी वियो। त मुंहिंजा प्यारो, जेॾी महिल इंसान पाप नाले जी दीवार खे हटाए थो छॾे, जेॾी महिल इहे समाधान पाए वठंदो, इहे हटी वेंदी, त उहो अनंत मृत्यु मां बचंदो। ऐं हिन जे अलावा जीअं मां तव्हांखे चयो कि उन ख़ुदा सां, उन पारे परमेश्वर सां गॾु रहण जो उनखे मौक़ो मिलंदो, उनखे सौभाग्य मिलंदो, उनखे आम्हूं साम्हूं ॾिसण जो। मुंहिंजा प्यारो, थोरी देरि लाइ तव्हां सोचो, छा इहो ॾाढो वॾो फ़ाइदो कोन्हे, इहा ॾाढी वॾी ॻाल्हि कोन्हे कि असां पंहिंजे सिरजनहार सां गॾु रहूं, हमेशह शांतीअ में, हमेशह आनंद में, उन ख़ुदा सां जेको असां सां बेतिहा प्यार थो करे, असांखे संभाले थो। छा मुंहिंजा प्यारो, इहो ॾाढो वॾो फ़ाइदो कोन्हे? मुंहिंजे हिसाब सां इहो ॾाढो वॾो फ़ाइदो आहे। इन जे करे मां बि हिकु समय ते अची करे सीरियस थियुसि, ॾाढो गंभीर थियुसि कि न, इहे पाप नाले जी दीवार हटणु ॾाढी ज़रूरी आहे, ताकी असां वञी करे उन सौभाग्यता खे पाए सघूं, इन फ़ाइदे खे पाए सघूं। ईंदड़ समय में असां ॿियूं बि घणी ॻाल्हियूं ॾिसंदासीं, ॿिया बि घणा ई फ़ाइदा ॾिसंदासीं। तेसिताईं परमेश्वर तव्हांखे आशीष ॾे।